तो क्या था सब ठीक हूंदव बारिशनि जो मौसम तो हले ॾाढो संगत दोस्त वग़ैरह हर माण्हू इंजॉय तो करे अॼु जी तव्हांजे लाइ ईद जे लाइ स्पेशल हिकिड़ी वीडियो असां ठाही आहे सो तव्हां उहा लाज़मी ॾिसिजो वीडियो खे स्किप न कजो ऐं उन खां अलावा तव्हांखे असां एडवांस में ईद मुबारक था ॾियूं हीअ ईद स्पेशल लाइ वीडियो असां ठाही आहे हिकिड़ी सो इंशाल्लाह असां आहिस्ते आहिस्ते रिएक्शन बि ॾींदा था हलूं ऐं आहिस्ते आहिस्ते असां रोस्टिंग बि कंदासीं उन्हनि वीडियोनि ते सो कीप ऑन अॼु जी वीडियो तमामु घणियूं इंट्रस्टिंग आहिनि ध्यान सां ॾिसिजो 15 तारीख को तू पहचानेगा कि हेर जो पंहिंजे ई माना कुर्बानी जानवरनि सां वेठियो डर क्या होगा 20 तारीख को पब्लिक को पता चलेगा कि तेरा टक्कर लेने वाला कोई मर्द आया है 25 तारीख को लोगों के मन से तेरा खौफ खत्म हो जाएगा और 31 तारीख को तू फिनिश तू है कौन 15 तारीख वाह यार माशाल्लाह केॾो मनस सिंगार जानवर खे सही चवंदा आहिनि त पंहिंजो जानवर ई मन जेको कुर्बानी जो जानवर मिसाल जेको बि कुर्बानी केरु करे थो त उन सां बाक़ाइदा दिलि हुजे सुन्नत इब्राहिम कीअं थो चंपजे माशाल्लाह जियो कदे भी नहीं सोचा अहिड़ा फनी वीडियो विकिणाईंदा अथव जेके कुर्बानी कंदे दौरान भॼी वेंदा आहिनि बस यही समझे हाणे भॼंदो त हणंदो चकर वॾी बीठी आहे ढगी ढगे के थी वठी अचे मुझे बहुत डर लग रहा था ओ यार बजे अब ए ॾिसो ए डोर कि जंहिंखे खपे असांखे असां कांटेक्ट करे केॾो प्यारो जानवर मां ॾिसी मां चयो टटा त तुम भी खा गया भेण के कुछ कम लगे तो ये वॾो हेवी हो केतलो अरे पकड़ने की बात छोड़ हम लोगों को कोई टच भी नहीं कर सकता समझी मस्ती ॾिसो उसके ॾिसो असली असली ओए बिनी थोड़े के तो लगंदो ओए ओए इतना बड़ा गैंगस्टर था गैंग लेकर आने वाले होते हैं गैंगस्टर वो अकेला आता था सिंह तो डिसीज है आज तो वीडियो ठाहिण में मूंखे भी मज़ो थो अचे ॾाढो ज़बरदस्त सिंगारनि ॾिसो कहिड़ो वाह के हूंदा आहिनि कावड़ी ढगा भित खे टकर थो हणे हूंदा आहिनि 30 40 50 किरोड़ ताईं पाइनि चंप केॾो उडरी थो वणेसि सो गाइज़ असांजा रिएक्शन जा वीडियोज़ हिते असांजा ख़तम थी विया सो असांजे चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कजो ऐं हीअ असांजी रिएक्शन वीडियोज़ तव्हांखे कीअं लॻी असांखे कमेंट में लाज़मी ॿुधाइजो असांजा दोस्त हुया जेके असांखे इन्हनि कमेंट में चयो ऐं हूअं बि चयो असांखे पर्सनली त असां अॼु ईद लाइ कोई स्पेशल असां चयोसीं भला कुर्बानी जे जानवरनि ते रिएक्शन ॾियूंसि सो अल्लाह हाफ़िज़ वरी ॿीहर
नेक्स्ट वीडियो में मिलते हैं।